सॼी सिंध जीअं हैदराबाद में पिणु सियासी गॾिजाणियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। कासिमाबाद इलाइक़े समनाबाद में तालीमदान इरशाद अहमद लिगारी जी रिहाइशगाह ते कासिमाबाद जी यूसी 157 जे चेयरमैन जो उम्मीदवार ज़ाहिर अली जूणेजो, वॾेरो आरिफ गाहो, सईद मेमण, शहाब खोखर, अलवरायो गाहो, नैयर सूमरो, ग़ुलाम रब्बानी खोखर, लुत्फ़ अली जूणेजो, वहीद मेमण ऐं ॿियनि जे मान में आजियाणो ॾिनो हुयो। उन मौक़े ते तालीमदान इरशाद अहमद लिगारी चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त असांखे पंहिंजे यूनियन काउंसिल ते अहिल नुमाइंदनि खे चूंडणो पवंदो त जीअं यूसी जे मसइलनि खे हल करे सघिजे। हिन चयो त असां हमेशह पीपी जो साथ ॾिनो आहे ऐं हिन भेरे पिणु पाकिस्तान पीपल्स पार्टी कासिमाबाद जा जियाला यूसी 157 खे क्लीन स्वीप करे अवाम जी ख़िदमत में अॻभरा रहंदा। उन मौक़े ते पीपी अॻवान महबूब अली जूणेजो जो चवणो हो त इमरान न्याज़ी मुल्क लाइ नासूर बणिजी चुको हो, जंहिंखे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लॉन्ग मार्च ज़रिए घर भेड़ो कयो। हिन चयो त PS 62 जे अवाम हमेशह हैदराबाद में लियारी जियां पीपी खे सुभारो कयो आहे ऐं हिन भेरे पिणु बलदियाती इलेक्शन में इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जा उम्मीदवार ई कामयाब थींदा। हिन जो वधीक चवणो त इरशाद अहमद लिगारी पारां पीपी जी हिमायत करण ते असीं संदन थोराइता आहियूं।